मा हुवा शिफा शिफाउ व रहमतुल लिल मुमिनीन। कुरान मजीद हे रहमत वारो जंहिंखे नाज़िल कई हिनखे नाज़िल करण वारी ज़ात जो रब जी तबारकल्लज़ी नज़्ज़लल फ़ुरक़ान। ये शादी खाना आबादिया शैतान के बटड़ पेजिया इलाही कोई छदे हो जो त शादी में कुरान होते तो भी मुबारकीअ जे लाइ कुआरे ता भी मुबारकीअ जे लाइ छो त इन मजलिस जो मीर बणियो आहे रहमत वारो कुरान। इन मजलिस जो सिंगार कुरान। हिन कुरान के हिकड़े पासे ॾऊं शफात बनाए मोकिले ॿे पासे ॾऊं रहमत कंहिंजे लाइ चई मोमिनन जे लाइ। हे मथे ते कुरान त कुरान वणंदो ई मोमिन खे मुशरिकन खां रब कुरान खसे छॾियो कुरान ॾिनई मोमिनन जेके गैर जा सजदा कन उहे मुशरिक। गैरत जो मसइलो आहे गैरत जो अल्लाह साद साहब के नबी तो चए साद जीम जा सोना लफ्ज़ तो ॿुध जीम जा साईं साद तू गैरत वारो आहे तोखो वधीक मां मोहम्मद गैरत वारो आहे मां मोहम्मद खो वधीक अल्लाह गैरत। मसइलो आहे गैरत जो केड़ी क़ौम जा भुरगड़ी भुरगड़ी ओ भुरगड़ी साहब रब की गैरत प्यारी आद गैरत वाला भी प्यारा दस मारे गन्ने ये तस्वीर ये तिन अंधारन में रब ठाई घणियूं अंधारियूं हे आलम वेठान बुजुर्ग वेठान मुफ्ती वेठान मान जे जुत्तीअ जहिड़ो बि न आहियां के तो फी ज़ुल्मातिन सलात कुरान थी कुरान ॻाल्हियूं न थी अॼु इएं मलाक तव्हांजे ॻोठ में आयो आहे चौधारी वकोड़े यान हिन ॻोठ खे कुरान ॿुधण लाइ आया। भुरगड़ी साहब मारे कन्यो सिज लहंदो आहे घरों ॾिसंदा त आसमान में सितारा नज़र ईंदा सितारा जिथे कुरान पढ़ियो वेंदो आहे उते नूरानी लाइट चमकंदी आहे आसमान खां मलाइक उते जो लही ईंदा आहिनि कुरान खे ॿुधण लाइ। मलाक आयो आहे जो ये चौधारी ॻोठ खे वकोड़ियो आहे कुरान ॿुधण लाइ। सुभान अल्लाह नारे तकबीर। हे टे अंधारियूं एॾे कंदे मारे इन में तस्वीर कंहिं ठाही हाणे ॿुधंदो वञो कंदे मारे अम्मा जे पेट जी अंधारी जाते बार तो ठहे रहम वारी जाए उते भी हूंदे पियो हिकिड़ो सनो पर्दो आहे जंहिंमें लपेटे दो छॾियाई जीअं गंदुगार तुझे वेझो ई न अचे। अरे हाय बुद्धि मुशरिक अञा मांखे न सुञाणे हूं
न थिया हिकु कन वॾो ॿियो नंढो सुहिणो न थिया ये ज़बान काकड़े को हेठ लड़काया आया सुहिणो न थिया कवे तो अल्लज़ी ख़लक़क फसव्वाक फअदलक कुरान पढ़ा तो रुठण वारी थी हाजी साहब अच्छी दाढ़ी वारो स्टेज ते वेठो आ चेहरे में नमाज और कुरान वारो नूर चमके खुदा जो कसम जदी कब्र में लांदे उन्हीं टाइम भी सब छड़े वेंदई कुरान और नमाज और अमलन और सालेन वारो नूर तुझे चेहरे में चमकंदो मलाक सख्ती न कंदई रियायत कंदई उते भी रियायत मशर में भी रियायत सुभान अल्लाह 50,000 साल जे ॾींहं में पघर में गोता पिया माण्हू खाईंदा एड़े माण्हूअ खे मलाइक हीअं बांह खां वठी वञी अर्श जे छांव जे तो बीहारींदसि ॾाढा चओ सुभान अॻिते वधी वधी लाउडन वारो पाण मखण माण्हू आहे लाउडन में भी अल्लाह बरकत कंदो हाणे मारे तक डोरा पोठो ॾई रब वडेरो डोरा पियो ॾई त निंड रात नहीं ॾई हे रब तो डोरा पियो ॾे या अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम इंसान मां सखीर बजूं मेहरबानियूं ॾिस कहिड़ी शइ आहे ओ जेका तोखे मुंहिंजे यादगीरे खां परे थी करे अखियूं ॾिनियूं माए कन ॾिना माए हथ ॾिना माए पेर ॾिना माए इज़त ॾिनी माए हुस्न ॾिनो मां लिबास पारायो मां खीर थो पीआरियां माखियूं थो खारायां निंड्रा थो करायां अञा माखे नथो सुञाणे हीअ तस्वीर ग़ैर जे आॾो न झुकाइजाए क़ब्र मौत ॾे कंध भॻियल हूंदी कंध मथे उन्हनि जा हूंदा जन सजदो कयो रब जो बाबा ॻाल्हायो चाहे सदाई पियो पर ध्यान मारे हुजे ॻाल्हाईंदो दिल टुटी पेंदी मज़ो न ईंदो मिठो कुरान दो पढ़ण ये शादी खाना आबादी मुबारक हाजी के मुबारक इन जे वडन के मुबारक इन जे चाचन के सुभान अल्लाह मुबारक बिरादर के मुबारक कुंवारे तन के मुबारक घोटे तन के मुबारक इन सजी जमात के मुबारक अमणे न्यानन के ओ जेके घरन में कुरान जो सुभान अल्लाह हाने तो चए ये तस्वीर मां ठाई माणी हुवल्लज़ी युसव्विरुकुम फिल अरहाम कैफ यशा सूरत आल इमरान तो पढ़ा कुरान तो पढ़ा ला इलाहा इल्ला हुवल अजीजुल हकीम आए मज़ो कुरान में आदम माना क्या मुशरिक न कुरान पढ़ दो न माना गंदो ये वाहिद जमात दी जमीयतुल नाल इस्लाम जेका कुरान पढ़ी गद माना करे कुरान द नूरा कुरान
कुरान रहमत जो मरकज़ा पर कुरान जी माना आहीनो दी आहीनो दुनिया जे आईने में तो के केरे जाए नजर ईंदा कुरान वारे आहीने में जन्नत जा नजारा नजर ईंदे इसी कुरान कुरान को बाहर वञा इन कुर्सी तो ला आहा कुरान पढ़ा द मन मन के तो रब जी ज़ात जेको आवाज़ जे अमड़न जे रहम वारन जाइन ते आवाज़ जो तस्वीरां ठाहींदो आ जीअं वणेस जो उहे बणाईंदो आ भूरे रंग जो टपो हणे मालिक काले रंग जो टपो हणे मर्ज़ी जो मालिक पुट दे मर्ज़ी जो मालिक न्याणियूं दे मर्ज़ी जो मालिक ये सभोनी जूं मेहरबानियूं ये दो जेकी खपई जान दन्ने माडे जेकी सोनो खपई चांदी खपई जेकी खपई जान मागे तुझो कुछ न खपे हिकड़ी से तो घुमा दो घुरा साईं छातो घुरे यही तस्वीर जेका मां ठाही कमाए या मुझे दर्द झुका ओ जेकी गुरत मां जा जन्नत तुझे ला सिंगारी दम पान लाडो हे पट जा वगा जन्नत में त्यार कया दमाए बिस्तर जन्नत में पट जा मां त्यार कया दम वडे लखन वारू हुरा तुझे इंतजार में विहारी दम सुभान अल्लाह न था चो न खबे तुझो तकबीर शाने मोहम्मद मुस्तफा शाने सहाबा शाने अहले बैत नारे तकबीर जेड़ो आ हे इन शैते ही बेदे आडो न झुकाए अल्लाह अकबर जिंदे आडो झुकाए दो ये मरी व्याधी मां सदाई जियरो हां ये निकती मां जागा दो अल्लाह ला इलाहा अंदर खड़े दो खड़े यहूदी जो अंदर कनको नसारे जो अंदर देद जो अंदर भील जो अंदर भंगी जो अंदर ओड जो अंदर मुशरिक जो अंदर मुनाफिक जो अंदर कुरान सा सड़ंदो आ मोमिन जो अंदर ठरंदो आ कुरान शफाअत ऐं रहमत भी मोमिनन जे लाइ जन्नत भी के तो मोमिनन लाइ वादल्लाहुल मुमिनीन आए कुरान अगते पढ़ा वादल्लाहुल मुमिनीन वल मुमिनात आदलोली बुधाए कुरान जो बड़ा वायदो थो करे रब मोमिनन मर्दन मोमिनान न औरतुन सा छाजो एडो वायदो तुम न समझी यो जन्नत जन्नातिन तजरी मिन तहतिल अनहार वा जन्नत जे में नारियूं मुशरिकन दे कावड़ में अची चई जन्नत हराम कई मां लिखो गयो थी कुरान में भला मुशरिक दे जन्नत हराम वरी अन्या थी आयत ॿुध चवे तो वमन युशरिक बिल्लाह फकअन्नमा खर्र मिन अस्समा
दाढ़े के देखो दे मर्दो न तभी जंग बां जरूर भजे दलाल मासा रब तो जय मशरक आसमान तो करीबियो बच्चों तो कुछ आसमान तुम जेको किरो बच्चो ना कुरान में जई हरमल्लाहु अलैहिल जन्नत व मावाहुन्ना इनमें जई हराम कई दम जन्नत मुशरकन जी जात भाई भला मोमिन का दे वेंदा के वल्लाहु यदू इलल जन्नत वल मगफिरा माना क्या ये दो नबी मोकले जन्नत दे सदरायो मां वली मोकले जन्नत दे सदरायो मां आलिम मोकले जन्नत दे सदरायो मां पर मां रब पाण तो जन्नत दे सजाव वल्लाहु यदू इलल जन्नत वल मगफिरा सुभान अल्लाह रब तो सदाई अचो त बैनाम जाम मोमिनो सही केड़ा के हिकु माफी ॿियो जन्नत खुदा करे मोमिन थी रहो जो मोमिन थी मरो अॻिते पढ़ां कुरान एड़े मारे त जहिड़ो ई मुशरिक ऐं मोमिन जो मुशरिक ते रब खे कावड़ा मोमिन ते रब जे रहम जी नज़र आगे जा खपे इन कावड़ जेके रहम कला तू मथे खणो भई नारो तू हणो या बुंडी हथ में रखी थी कोने हाल तुजो भी अल्लाह हेरे कंदे मारे अज तो कुरान बुधाया यवे दो वसीकल लज़ीना तक़ऊ रब्बहुम इलल जन्नति ज़ुमरा नारे तकबीर शाने मोहम्मद मुस्तफा शाने सहाबा शाने अहल बैत नारे तकबीर अठो जे जान तो पोइते न हलियो वने वसीकल लज़ीना तक़ऊ रब्बहुम इलल जन्नति ज़ुमरा हत्ता इज़ा जाऊहा व फुतिहत अबवाबुहा व क़ाल लहुम ख़ज़नतुहा सलामुन अलैकुम इनके कादे लिखाई में कुरान अगेड़े 24 पारो सूरत ज़ुमर रे कुरान मुशरिक ये कुतुबो ये उठ पत्थर दे मोमिन खे रब चंदो ये जन्नत सिंगारी तमाम सुभान अल्लाह ये वठी हलंदन भगल त नथी ये वठी हलंदा मलाई मोमिन खे सिधो जन्नत जे दर ते सुभान अल्लाह उते पुजाए छा चवनन सलाम अलैकुम सुभान अल्लाह सलाम जे तहां खे अरे पेट के पत्थर बदव कुरान न छडियो वतन छडियो कुरान न छडियो बच्चा कुहायो कुरान न छडियो मारा खादव कुरान न छडियो अमीरन मो फकीर थियो कुरान न छडियो हाणे हलो जन्नत दे जन्नत तहां जे इंतजार में अन्या बुधो मोल साहब मारे तक इन मोबाइल के कदम मारे तक मलाइकत सलाम कंदा ध्यान में वेठा रब भी सलाम कंदो रब अल्लाह अकबर के तो किन्ना साम भरियो पियो अरे टको न लऊ तगारी ते भी को न बियारे ये सब कमाल दी कुरान
के सुनान अच्छी दाढ़ी की है अन्या मुशरक रब न सुना तो खुदा जे कहरा के दावत न दे अचो मुझे दर ते ये जदी जन्नत दे मोमिनन के मलाक वठी हलंदा सलाम कंदा रब भी चवंदो सलामुन कौलन मिर रब्बिर रहीम यासीन जो पढ़ा सुभान अल्लाह नारे तकबीर नारे तकबीर शाने मुस्तफा शाने अहले बैत नारे तकबीर नारे वारो शिया सी जिया गजे थो तुझे ज़बान ते कुल्फ अल्लाह जो नालो न तो अचे नारे तकबीर नारे तकबीर शाने मुस्तफा दीरी दिस दुआएं कुतुबो बाला कूका के जू कनो आड़े चढ़िया इन ज़बान ते रब जो नालो हो जाई जड़ी अख दुनिया में पूछई छाजी सकरा ज़बान खोली नो मैं मौत कलमे दा नसीब कर मुशरक दीन न मरो सलाम कौलम मिर रब्बिर रहीम अल्लाह सलाम कंदो अल्लाह ये जान जोड़े वा वो रब सलाम कंदो ये पानी जे कतरे में लखन जो लाल वन रब सलाम कंदी हेरे तक माने अकेलो इंजे घरवारी दई जोड़ो गई लाल हो जे के न रेडी दो खाव त खबर पवे पंजाब मानी द पतो पवे दो लटा द खबर पवे अरे थोड़ा कयामा अलम नजल अर्ज़ में हादा वल जिबाल औतादा व खलकनाकुम अज़वाजा माना क्या कुरान ते दो जमीन पानी ते विछाया हेरे हेरे तक हेठों जाए पानी मन वट जो ये लोहो मारे तक रख पानी में बुडी वेंदो लख शाबाश साहब मानन के मौलूदी ते त मींह वसायो पर मां कुराने जी भी कुरान जे करे अणबुरी ख़िदमत ता कन और मानू छा चवंदई बचन के कुरान न पढ़ायो वडा ऑफिसर क्यों मुला पिन जू मानू छितो ॾियो आहे मांखे रब जो कसम आहे करोड़नि जा मालिक पलंग ते एॾी निंड नथा कनि जेका कुरान वारनि खे रब तॾे करोड़नि जा ताम खां वॾा माण्हू रहंदे न हा हा उन में एॾो लुत्फ़ न आहे जेको अलाह जे नाले वारे ताम में लुत्फ़ आहे नंढा ताल वेंदासीं मानी वठण कदम दाल कदम पली हेॾो जिस्ती वठो हूंदो जंहिंमें 10 घरनि जूं भाॼियूं ईंदी मिलाए खा रब जो कसम एॾो लुत्फ़ पियो अचे छो त इन में नालो रब जो आहे तू नवाब अमीरनि वटों खाईंदे खुशामद ते खाराईंदे गरीब सभु करे चवंदी ए अल्लाह जे नाले ते ए तोखे मां खारायां थो ये खा दुआ घुर त मुंहिंजो रब अबे खे जन्नत में ॾिया अरे अहिड़ो कर वो वीचारा मुआ मुकाम न मां निहारनि था त मन को दुआ मोकिले मन को कुल पड़े मन को भूखे के खाराए मन को उघाड़े के ढकाए तका कबर में रब निंद कराए उहे निहारनि था तूं खुशामद ते लख तो लुटाए अॼु कमाए वियो अल्लाह भरगरी साहब जो हिन दिलबर जे करे अण भरिया 5 रुपया ख़र्च तो करे रब ॾहूं करे मोटाए ये तो मां जहिड़ो आसूदो वापारी कोन्हे खुशामद ते लख लुटाए मासां वापार कर छो त तूं मुंहिंजो आहीं मां तुंहिंजो
तांजो खालिक भी मां, मालिक भी मां, माबूद भी मां, बिना लालच मददगार भी मां। अलम नजअलिल अर्ज़ मिहादा, अंदर खड़े दो वल जिबाल औतादा, जमीन पानी ते विछायम मता लोडे लमी मथों जबल भी हारिया मां, मता इन पानी की तकलीफ एडो तू रब के प्यारो, अरे हया वचे सजदा दे जा बासा दे जे नाले जू ना, इबादत दे जी न कर। इंसान के रब बिन सेला पैदा किया ए आलम वेठान, एक इबादत बियो अदालत, सुभान अल्लाह। ये बशर तू कर जन्नत तुझी जाए, सुभान अल्लाह। आदम जो सुभान अल्लाह। इन जमीन मऊ मिट्टी मौड़े मिठा मेवा दो खराया, सुभान अल्लाह। यो केरा अल्लाह रे दी एकली जाते जब सो लथम एकड़ो जारो रेडी जे बीठो कमंद ये जूस पियो कढे मुखे चई साईं हे मुंहिंजो पानी, मुंहिंजो हिकिड़ी गुठली विधई त 3 गिलास निकिता, मुंहिंजा रब अड़े सुकन बुंडन मां मिठा मेवा, अञा हया न चई। दोस्त हिकिड़ो मां सां मिलियो, मौलवी मुंहिंजो जी ये सियारे जे मां वयम कोटिया जे पासे दे वण ॾिठम पारे में सुकी आ कारा थी, पारे में उन्हारे जो वञा त उहे चेरीअ जा वण हा, ही कारे रंग जा अंगूर पचायूं बीठान, उतो 4 दाणा वात में विधम, वात मिठाण सां भरजी वियो, अखियुनि मां ॻोढ़ा किरी पिया। रब बेशक तूं सुकन बुंडन मां मिठा मेवा तो खाराए, पर मुशरिक तोखे अञा नथो सुञाणे। सुभान अल्लाह। इन्हीअ ज़मीन मां ॾाढूं अंब तूत ज़ैतून, इन्हीअ मां अंजीर मेवा अंगूर मिठियूं खारका, हाणे वात पानी पानी थो करे। असील जे मल्लांदा डंग हाणे वञ घुमो दे खजीअ खे चकण डंड त भॼनी, ऐं जे मलवा माल थी थे ये टोकरो डंगन जो जेकर चई त खाई वञा, हाओ मुंहिंजा रब सुकन बुंडन मां मिठा मेवा, ओ बि उन्हीअ जो हक़ न आहे चवे तो सॼे जहान ॾे नज़र कर, अड़े मुंहिंजी तारीफ़ तोखे नज़र ईंदी अञा न सुञाणे। अला लहुल ख़ल्क़ु वल अमर, तबारकल्लाह रब्बुल आलमीन। सुभान अल्लाह। अंदर चले तो कुरान था, सुभान अल्लाह। ये तो जे पैदा क्यों थी हुक्म उन्हीं जो, कहीं पैदा क्यों अल्लाह, रब हुक्म कहीं जो मन्यो अल्लाह, रब थोड़ा कहीं जा ॾाढा करा वइन तउदू निमतल्लाह ला तुसुहा इन्नल्लाह लगफूरुर रहीम। अंदर छड़े दो कुरान चपन वारो आवाज नथी हितम दो ॻाल्हायां, हितम दिल जे दर्द मां मन हेॾे जलसे में हिकिड़ो माण्हू दीनदार थी पए जलसो कामयाब। सोने अली के नबी दो चए अली जी मुंहिंजा साईं जे समय का वर मारे एतिरो अजूरो न मिलंदई जेतिरो हिकिड़े के कलमो पढ़ाए मुसलमान कने उहो अञा वधीक थी। इनमें काहे पियो आहे मोटी थोड़ा कहीं जा ॾाढा करा नेमतुनि सां कई नवाज़ी ज़मीन पाणीअ ते विछाई। सुभान अल्लाह। मथों जबल मथां लोॾे लमीन इनखे तकलीफ़ न अचे ऐं थियो हेॾे तक
अल्लाह ताला फरमायो मां तव्हांखे जोड़ो करे पैदा जोड़ो अकेलो है घरवारी मानी मां ये गंजा थोड़ा वो खलकनाकुम अज़वाजा जोड़ो जोड़ो करे बनायो मां तू अकेलो न रही सकते इयो ना के तो वलन तकुल्लू साहिबा मां घरवारी खुंबी रब पाक आया आहे कि न लाला दई वरी कुरान ॿुधो निसाउकुम हरसुल्लकुम ज़ाला पोखा करे ॾियूं मां इन पोख मां सिरिया चना मटर बाजर जूअर मेवा अंब ॾाढ़ू तूत ज़ैतून इंजीर अंगूर फारवा अनाज ज़ाल वारी पोख मां बिना बहाजे के मल पुटड़ा तो जाव के मल न्याणियूं जोड़ी मजूरी करे आ तगारी खणी आ पत्थर कुटे आ औलाद ते नजर पवई इन नेल ते चुमी दे सजे दी ते मजूरी जो थको लई सुभान अल्लाह जी साईं जी अञा रब न तो सुञाणे घरवारी ॾेई जोड़ो क्यों अञा न तो सुञाणे उन्हीअ खे सुञाण जंहिंजा थोरा थी अल्लाह इज्जत ॾिनई हुस्न ॾिनई लिबास पाराई खीर तो पीआरई माखिन तो खारावई निंदा तो करावई उन्हीअ जो एतिरो हक़ तो ते कोन्हे त उन्हीअ जो सजदो कयूं सुभान अल्लाह ॾाढा चओ सुभान अल्लाह अॼु त क़ुरान पढ़ा त तुंहिंजो अंदरि ठरे पढ़ा कि न अल्लाह ये शादी खाना आबादी थी जंहिंमें क़ुरान आयो घरवारी ॾेई अब हेॾे थी छोकिरा हेॾे थी जा वेव हेॾे वेठा त इहे कंहिंजे लाइ वेठा तव्हां थोरो हेॾे सुनो हेॾे थोरो हीअं हेॾे ख़ाली जाइ पई आहे हेॾे वधी जो सुभान अल्लाह चओ ॾाढा सोने अली खे नबी चयो अली जी मुंहिंजा साईं के वज़ीफा कहिड़ा पढ़दे कंहिंजे हे वज़ीफो पढ़दो रब्बना घरवारीअ जा बि वज़ीफा दीड़े चवई थो माखो गुरुद्वारा जो ठार जाए अलाए कंहिं चयो ॿ लख ॾेढ भरे वाला लही हली वई पैसा भरी न पर्दो कराए सघनि न चयो भनी नहीं चवे तो माखो गुरुद्वारा जो ठार जाए बड़ा रब्बना आतिना फिद दुनिया हसनतम व फिल आखिरा हसनतम व किना अज़ाबन नार इमा इहो वज़ीफो पढ़ी कदे पढ़दुम केड़ो रब्बना हब लना मिन अज़वाजिना व ज़ुर्रियातिना क़ुर्रत आयुन वजअलना लिलमुत्तकीन इमामा सुभान अल्लाह तो घरवारियूं खपनी तो माखो घुरदा अखियुनि जो ठार जाए औलाद खपई तो माखो घुरदा अखियुनि जो ठार जाए सुभान अल्लाह सोने अली खे उहा घरवारी मिली अल्लाह अकबर जो जेका जन्नत जे औरतुनि जी सरदार सुभान अल्लाह एड़ी घरवारी मिली जे मो हसन हुसैन जे लाल जमिया सुभान अल्लाह अंदर करे तो ये चवंदा त मुला इमामनि खे न मञदा बाक़ी पिणे खे मञदा हे मथे ते क़ुरान असां सोने हसन सोने हुसैन सोने अली हेरे तक सिद्दीक अकबर उमर फारूक उस्मान गनी
इन जे जुती मुबारक जी दज़ हिन अखियुनि में सुरमो करे पायूं हे क़ुरान मथे दिया त बि असां जे अखियुनि जी इज़त घटि आहे हुननि जे जुती मुबारक जे दज़ जो मान अञा नारे तकबीर शाने सहाबा शाने आल बैत नारे तकबीर हुजूर खे पुट जाया रब पाण दे घुराया ओ महबूब छा था काफ़र ॼाणी के चवनि था पुट वस पाण बि ॼाण वियो के गणती न कर जे पोटाण जो दर बंदि कयो तमाए त ॾोटाण जो दरवाज़ो खोले थो ॼाए हसन हुसैन जहिड़ा जवान अहिड़ा थो ॼाए जंहिंजा मुहांडा बि अतेरीअ ते न नाने मोहम्मद जे मुहांडे जनखे नाने चुमियूं निमियूं जंहिंजे चपन खे नानो मोहम्मद चूसींदो एॾा नाने खे प्यारा हा जंहिंजे ज़ुल्फनि खे नानो मोहम्मद सिंघंदो हो बि था चवनि छाजे करे सिंघंदा जे तव्हां राबे लो गुलाब जा गुल सिंघो गुलनि मां गुलनि जी ख़ुशबू अचे मां मोहम्मद इन्हनि जे ज़ुल्फनि खे सिंघंदो आहियां इन्हनि मां नाने मोहम्मद खे जन्नत जी ख़ुशबू असां न मञींदासीं असांजा पेट फाटी पवनि गनुॾे जंहिंखे अरबी मोहम्मद प्यार कयो आहे गुलनि मुबारकनि ते घुमायूं वॾे जो नालो हसन नंढे जो नालो हुसैन इहो बि नाने मोहम्मद रखियो आहे या हंद सॼे कन में आज़ान नाने मोहम्मद चई आहे खॿे कन में तकबीर नाने मोहम्मद चई आहे जेके 7-8 सालनि जो उमिरि में ॿई जवान क़ुरान जा हाफ़िज़ बणिया ॾाढो सम्झे सुभान अल्लाह ये जो हाफ़िज़ दसिया इन्होंने तुझे घर में एडी पादर जी मोबाइल उगाड़ा फिल्म ॾिसी रात जो निंड करे किनो थी मरदे याद रख ये कुरान पढ़ंदे ॿुधंदे मौत आई ये कुरान मथे दिया तुझे जनाज़े में माण्हू कईंदा पर आसमान को लही मलाइक बि वञे काॾे हे तॾहिं हाफ़िज़ बणिया अबे अली वटि क़ुरान अर-रहमान जपन वारो आज़म थी कनु ॾे मां क़ुरान अल्लाह जी फज़ल सां थो ॻाल्हायां हेॾो पंध रात होॾे मथे नवशहरे खां परे ओॾो सुबुह सां उथम आस्ते आस्ते अची वरी तव्हां वटि तव्हांखे तो क़ुरान ॿुधायां सुभाणे ॾींहुं हेॾे आऊं वरी राति जो वेहंदा इहो रब थो कमु वठे ॾींहुं लाड़काणे इंशाअल्लाह वरी राति वेहनि हेॾे तक इहो सॼो कमाल क़ुरान जो हिनखे वञे काॾे थो अचो मोटी अम्मा पींघे में सुमारे लोली पई दे अर-रहमान सुभान अल्लाह ये तो कुरान ॿुधाए और मां अल्लाह में उम्मीद थो रखां इन शादीअ जे जलसे में अॼु कखनि ते वेठो आहियां अॼु क़ुरान ॿुधी तो तौबा करे उथ हे क़ुरान हथनि में आहे रब चवंदी बाना हे पट जा बिस्तरा जन्नत जा विछाए छॾिया तमाए आ त तोखे निंड अर-रहमान अल्लमल क़ुरान खलक़ल इंसान अल्लमहुल बयान बाजारे बाज कई पैदा कई इंसान उनके जौसे कारी क़ुरान अम्मा फातिमा हसनों से लगे पीजे में सुमारे के मल सूरत अर-रहमान पई पड़े के मल यासीन
अजीम वल कुरानिल हकीम। कुरान जी दिल इन सूरत जी पहिरियों तिलावत रब पाण कई इनखे पढ़ी करो निकुर हेॾे तक जबलनि जहिड़ी मुसीबत ईअं टरी वेंदई ये तेज हवा में कख उॾा कुरान न पढ़ 10 बजे निंड मोट कन में शैतान पेशाब करे वञे वो भलाई जाते थे मारे कंदे असां इमामनि जा नौकर सुभान अल्लाह जो वरी ॿियनि खां पुछो नबीअ खे नथा मञनि अरे ज़ालिम इहा ॾाढी नबीअ जी सुन्नत हे पदको नबीअ जी सुन्नत हे न्याणियूं हे जो प्यारियूं उन्हनि जो पुटनि खां वधीक इहे छो था पढ़ायूं कि इहा मुंहिंजे नबीअ जी सुन्नत नबी साईं मां फातिमा खे चयो पुट मां तोखे विहारियां ॾींहुं त उमत साल विहारे छॾींदी फातिमा तुंहिंजो फ़ैसिलो सोने अलीअ सां करे छॾियो अल्लाहु अकबर अञा नथो सम्झे न्याणियूं नथियूं नीड़े पुट हुजनि त साले हुजनि सुभान अल्लाह जो ॾाढो अम्मा फातिमा ईंदी नबी साईं ॾे ये उथी बींदा भाईजन निल ते चुनी ॾींदा फातिमा तूं मुंहिंजे जिगर जो टुकड़ो आहे तोखे मां मोहम्मद ॾिसंदो आहियां मुंहिंजा दुख ई लही वेंदा न्याणियूं निमाणियूं थी हे पुट 5 रुपए जो थी जानो थी नबी से वजह कुरान में कलमो पढ़ी मुसलमान जो ये जो सा नालो हो सा हुजूर के चई सुना कुफर जे दौर में ॾाढियूं नेकियूं कयमि सवाब मिलंदो कि न नबी साईं चयो न कन खोले ॿुधो सवाब मिलण शर्त आहे इस्लाम साईं नेकियूं त मुंहिंजूं जबरनि खां वॾियूं थी ये ॿुधा साईं मुंहिंजूं ॾाचूं 10 महीननि जूं गुम थी वयूं ऐं 10 महीननि जूं ढुकियूं ॾाचूं अरबनि खे ॾाढियूं प्यारियूं बड़ा कुरान इज़ा शम्सु कुव्विरत व इज़न नुजूमुन क़दरत व इज़ल जिबालु सुय्यरत व इज़ल इशारु तिलत कुरान को बाहर वञा इन कुर्सी तो ला हे मथे ते कुरान रब मोहितन बि ॾिनो ई कुरान ऐं नबी जो फरमान ज़ालिम था चवनि नबीअ खे नथा मञनि असली नौकर नबीअ जा असां छो मुशरिकनि जे असली सूर पेट में हिन जो ओ इन कुरान छो नबीअ कुरान पढ़ियो आहे मके में मदीने में ताइफ में बदर में उहद में असां बि दर दर तेड़े कड़ा खड़काए कुरान दा ॿुधायूं इहो नथो वणे जहिड़ो हिन सां ऐं हे रब खे ॾाढो प्यारो आहे अॼु हे लफ़्ज़ बि ॿुधिजांइ हिन जे टेक ते सॼो जहान बीठो थी हे वियो मतलब रत जा गोड़ा काढ़े खुदा के राम न ईंदी अॼु कुरान ॿुधी अखियुनि मां पाणी वहा एॾो गोड़ो ज़मीन ते किरण न ॾींदो मां अॻे माफ़ीअ जो कलम खई सुभान अल्लाह सिजो अहिड़ो वेंदो कागज़ जियां सितारा छड़ी किरी पवंदा जी वॾ फुड़े मींहं जूं करियूं वसंदियूं खत्म जबल हलाया वेंदा 10 महीननि जूं ढुकियूं ॾाचूं वॻनि जा वॻ रुलंदा वठंदा त को वॻ वराइण वारो न लभंदो ॿुधी छा नबी साईं खे चई सोना ॾाचूं ॻोल्हियां पियो ॾाचूं लधनि जबलनि में पयूं चढ़नि
उन्हनि खे रसो विझी हिकिड़े रहे सॼे ओता कढे आहियूं अदा ॻाल्हाए न ओता इनखे बीमारीअ जो तरह था हेॾे कल्ले मारे रईस वटि आहियूं ॾाचियूं किलड़े सां ॿधम रईस मानी खाराई रईस बिस्तरो बि ॾिनो अध रात जो रड़ियूं पइजी वयूं वलदत 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 रईस खे चयूं तुंहिंजे घर में न्याणी ॼाई आ रईस चयो फ़क़्तुलू क़त्ल करे छॾियो साईं मां चयो मांस रईस न्याणी न मार मांखे ॾे न्याणी न मार मांखे ॾे जंहिं चरियो तव्हां बच्चा केरु ॾींदो मारे दो मांखे ॾे जंहिं न चयो मांसे ॿई ॾाचूं 10 महीननि जूं ढुकियूं ॼाईंदो इहा न्याणी मांखे ॾे हे घर वियो कपिड़े में अध रात जो वेड़े आयो कि जल्दी खणी वञ ॾाचूं छॾियूं वञ सोना उहा न्याणी घर खणी आयो इएं पुटनि जी ख़िदमत कई मांसि सोना वॾड़ी थी त कुल्हे ते खणी मके जे बाज़ार में घुमायो सुभान अल्लाह नथो चए सोना उहा न्याणी जेको अंगल कंदी मनींदो हुयो मांसि सोना वॾी थी पुटनि जी पढ़ाईअ में अजूरो मिलंदो कि न नबी साईं चयो न हे तो चए सोना हिक न्याणी न 300 न्याणियूं आज़ाद करायूं त मां 100 ॾाचूं ॾिनियूं तम अजूरो मिलंदो कि न नबी साईं चयो न पुराड़ा अजूरो न मिलंदई पर हिकिड़ी ॻाल्हि थी इन न्याणियुनि जी दुआ थी थी जो पिछाड़ीअ में रब कलमो ऐं क़ुरान नसीब कयो थी त कुराड़ा माण्हू चवंदा आहिनि त पेर असांजा हाणे क़बर में हल हाणे अबे ॾाॾे जो दीन न छॾींदुसि इहा न्याणियुनि जी दुआ थी थी जो तोखे कलमो ऐं क़ुरान रब नसीब कयो आहे कुराड़ा ओड़े था भाकुर त मां मोहम्मद सां पा नबी से को खुशी मां गोड़ा किरी बयान हेरे तक मारे अर्ज तो क्या है पुट भी प्यारान पर न्याणियों निमाणियों दीनियों रहम कंदो कर न्याणियों ते बलूगत ते पुजन जे पुट तो पढ़नाए न्याणियों भी पढ़ना त जी मोहम्मद मुस्तफा जी उम्मत वधी पे त क़यामत जे ॾींहुं अरबी मोहम्मद सुञाणे भाकुर पावई त ॾुख ई लही वञे सुभान अल्लाह हे शादीअ जो जलसो आहे हे महबूब जी सुन्नत आहे सुभान अल्लाह उन्हीअ नबीअ जी सुन्नत जंहिंजे लाइ जहान जोड़ियई सुभान अल्लाह ॾाढा जो सुभान अल्लाह ओ नबी असांखे मिलियो जंहिंखे उठ सुञातो हरणीअ सुञातो गोह सुञातो अल्लाह अकबर कपिड़े में वेड़े आयो आहे यहूदी गोह खे चए थो ॿुधा हिन में छा आहे नबी से फरमायो न के छॾ इन मां हथ कढ के पोइ चवंदे भॼी वई नबी तो चए भॼन जो सामनो में मां मोहम्मद आं न भॼंदी अंदरों कपिड़े मां गोह निकिती नबी तो चए सुञाणे थी जैसे तू अल्लाह जो रसूल आहे पर गोह दे त ख़बर इबादत कंहिंजी कंदी आहे के इबादत रब जी कंदी आहे अरे कुरान अथन में आ मशरक के गोह भी मारे वही गोह भी रब सुञातो सुभान अल्लाह सुभान कर अॼु थकल आहे ॾाढा चओ सुभान अल्लाह नबी के खचीअ जे गोशे सुञातो जंगल जो माण्हू आयो नबी तो सदाए शाहिदत दे नबी फरमायो हे सुनो सिद्दीक़
हे सुहिणो बिलाल, हे नंढड़ो अली, चई हे पंहिंजा धी ॿियो को शायदि ॾे। नबी फरमाई खजी ॾिसंदो, चईं हा इन में खारतुनि जो गोशो बीठो आहे, इनखे मां मोहम्मद आंगुर मुबारक जो इशारो कयां, इहो उतां लही रेड़ियूं ॾींदो मुंहिंजे कदमनि में अचे, मुंहिंजे नबूअत जूं शाइदियूं ॾे, पोइ त ईमान आणी। सुभान अल्लाह चओ। चईं हा हुजूर इशारो कयो खजीअ जे गोशे ॾे, हेर मारे तक आंगुर मुबारक जो उहो गोशो ये लथो आ, रेड़ियूं ॾींदो थो अचे, ये नंढड़ो ॿार अम्मा ॾे थञ जे करे ईंदो। नबी चवनिस था खजीअ जा गोशा मांखे सुञाणे थो मां केरु आहियां, गोशे मां वर्दी निकिती, वल्लाहि नशा इन्नक लरसूलुल्लाह, दिल झड़े थी अल्लाह, गोशो तो जे मां शाहिदी तो जा तूं अल्लाह जो रसूल आहीं। जंगल जो माण्हू तो चए जल्दी कर दे न कर, बड़ा कलमो तो तुझो गुलाम बन जा। नबी ज़ेंगे हर शय सुञा तो, सदको वञा हुजूर जे नाले तो, हेॾे मारे तक तू कुरान ॿुधण आयो आहीं त राज़ी थे अल्लाह, आखिरी लफ़्ज़ थी अल्लाह राज़ी थे, तॾहिं आयो आहीं कुरान ॿुधण। हाजी हज था कनि, 5 लख रुपया था ख़र्च कनि त अल्लाह राज़ी थे, माण्हू मस्जिदियूं था ठाराइनि त अल्लाह राज़ी थे, मदरसा था ठाराइनि त अल्लाह राज़ी थे, बुखिया था खाराइनि अल्लाह जे नाले ते त अल्लाह राज़ी थे, उघाड़ा था ढकाइनि अल्लाह राज़ी थे, अरे न्याणियूं निमाणियूं मुफ़्त में था ॾियनि त अल्लाह राज़ी थे। सुभान अल्लाह चओ ॾाढा, रस्ता था ठाराइनि त अल्लाह राज़ी थे, सुभान अल्लाह चओ ॾाढा, निमाज़ी निमाज़ था पढ़नि त अल्लाह राज़ी थे, अधरा जो ताजद वारा ताजद था पढ़नि त अल्लाह राज़ी थे, वली था चवनि अल्लाह राज़ी थे, सहाबा पिया चवनि अल्लाह राज़ी थे, अहल बैत पिया चवनि अल्लाह राज़ी थे, नबी पिया सारा चवनि अल्लाह राज़ी थे। आदम नबी तो चे तू राज़ी थी, इब्राहिम नबी तो चे पुट तुझे हुक्म सा कुहा दो तू राज़ी थी, इस्माइल अलैहिस्सलाम तो चे अब्बा मां छड़ही भी न चोरींदुमि, तिखी काती कयूं अचो भल मुंडी मुंहिंजी धड़कों जुदा थे उहो राज़ी थे। हज़रत मूसा के तो चे तूर ते अचो पर तकड़ो तो अचे, रब तो चे मूसा तिखो तो अचे, इन करे त तू राज़ी थी। सुभान अल्लाह चौड़ा जो। हजरत याकूब अलैहिस्सलाम तो चे तू राज़ी थी, हजरत यूसुफ तो चे तू राज़ी थी। अज तो कुरान ॿुधाया असांजे महबूब के रब तो चे सारा नबी अदा चवनि तू राज़ी थी, हो पैगंबर मां रब तो कुरान में चवां मां तोखे राज़ी कनि। वज़ुहा वल्लैल इज़ा सजा मा वद्दाक रब्बुक वमा कला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युतीक रब्बुक फतरज़ा। अंदर उठा रहा है जो दुनिया के छड़े तो
मौत ईमान सां तई त वाह वाह थी वञनी भाती भी चवन हाणे बे ज़िक्र कई हाणे बे क़ुरान पढ़ी हाणे बे दरूद पढ़ी इन फानी जान खे छॾे वञी जन्नत ॾे अल्हम्दुलिल्लाह ये शादी रब जे फज़ल सां खाना आबादी आहे सुभान अल्लाह छो त हिन में मेहमान है क़ुरान हेड़ी दिल ठरी पई आहे मंज़िल वॾी आहे अल्लाह ताला मुंहिंजे ॻाल्हाइण खे क़बूल करे हे नात ख़ान आंदो अथमि मां वठी आयो आहियां